सामान वठी अच सब सामान खत्म थी वियो बुख ते मां वियां तो दुकान ते तू वञी शहर ॾांहुं सामान वठी आ जे तू दुकान ते हूंदे न त सॼो सामान ओधर ते ॾेई छॾींदे मां घोर वञां मूं ओधर ॾियण बंदि कई आहे ख़ासि तौर त मायुनि खे पहिरियों सॼो सामान ओधर ते ॾींदो हुअमि त सॼो सामान खणी वयूं इन करे त चवां थो जे तूं अकेलो दुकान ते हूंदे न त तोखे मुंझाई वठी वेंदी मां हूंदुसि तोसां गॾु न मायुनि जी आहे मजाल जो तोखे मुंझाए विझनि दिल पर मां घोर वञां असां कहिड़ा तव्हांजा फसुल भेल रहिया आहिनि जो दुकान ते पैरो रखण न ॾींदव असां त तव्हांखे मुंझायूं न चाची न अहिड़ी ॻाल्हि न बसि ईअं ख़बरूं पिया कटियूं बुख ते कहिड़ा जेसर ॾेखार हुजे छॾ हाणे हिन बुख जे ख़बरुनि खे सामान कढी वठ त मां वञा ओ चाची ॿियो सामान तॾहिं मिलंदई जॾहिं तूं पैसा ॾींदी बुख ते खोड़ पैसा त मां खणी आई आहियां न अपा जंहिंमें त वञी इहो पहिरियों हिसाब त सिधो करे अचां छा पैसा खणी आई पोइ वारो कर कढ 5612 रुपया बुख ते हा खोड़ पैसा अचे छो न अड़ी हाय मुठिया से पैसा बा घर रहिजी विया छा थियो बुख ते पैसा किरी पिया छा ना बा न किरन दुश्मननि जा पैसा मुंहिंजा घर रहिजी विया न भुल थी वई ओ बा सामान ॾे पैसा खोड़ हे छोकिरो मूंसां गॾु हलंदो न मां ॾियांसि थी पई उते घणे पैसा छोकू ॾिसी छा थो वारो कर चाची खे सामान खणी ॾे त पैसा खणी अचे ईअं त किथे चाची जा पैसा ॿियो कोन खणी वञे बुख ते हा बा हा जल्दी कर 5600 रुपया आहिनि का मामूली रक़म त कोन्हे न बा ॻाल्हि कर चाची कहिड़ो सामान घुर्जे ओ बा जल्दी कर इहो अधु माण्हू खनो अटो कर इहो 1.5 माण्हू चांवर इहो 5 किलनि वारा 2 दॿा गेह जा 2 दॿा पतन जा हेॾा किले वारा ॾिजाए बा 2-3 ॾींहं हलनि त सही न महिमानदारी बि थिए थी पई उन खां पोइ खंडु 10 किलो पोइ साबुण को तेल अबा मिड़ई महिरबानी कर को महीनड़ो निकिरी चाची सामान त एतिरो लिखराए अथई तूं खणी कोन सघंदी मां घोर वञां ओ अब्बा हलो हयाती ॾेई तूं जो जवान जमानो बीठो आहे हा हाणे इन जो बिल ठाहे सामान रो खड़ाए घर हलो त मां पैसा ॾियां मुंहिंजी पैसनि मां जिंद छुटे चाची ही हिसाब थियो 2709 रुपया तोखे रियायत बाक़ी 2700 ही 5612 रुपया 12 रुपया तोखे रियायत बाक़ी मुकमल तोते 8000 रुपया था बुख ते ओ अब्बा खण तूं इहो सामान मथे ते हलो मूंसां त हली पैसा गणे ॾियाए कर्ज़ लहे जिंद छुटे छोकू पैसा ख्याल सां खणी अच जाए 8300 रुपया थई जे पैसा हेॾे कई न त मां बुख ते मरी वेंदुसि घबराए न कारा अधु दुकान जो सामान आहे अधु दुकान जो तूं घबराए न छा तो समझी त मां इहो हथां वञण ॾींदुसि मां घोर वञां हलो बा हलो त पैसा गणे ॾियाए हलो अॻ में थी हल चाची हल अॻ में थियो चाची पैसा अहिड़ा थी गणे ॾियाए जो यादि कंदे राजे सिर ॾे ख़ैर हुजे मुंहिंजे घर में 8 रुपया बि कोन्हनि हे हलिया आहिनि 8000 उगाड़ी करण बेवकूफ़ कहे जा ए बि दुकान हलाईंदा सो राज ॾिस हलिया भाॼी अमड़ इने धूड़ खे त बंदि कर त छोकिरो सामान रखे हलिया भाॼी चाची किथां रखां बा अब हेॾो चङी तरह चाची लाजा जातो माथी हथ में जाए होॾे रखो नंढो पुरुष माण्हू चाची हथ में घिराए बस हाणे रखी न सामान हाणे हल बाबा हल मूंखे हाणे पैसा रे त मां ॿाहिरि वञा न मां घोर वञां खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे छोरा तोखे शर्म कोन थो अचे पियो जवान जमान न्याणी मुंहिंजी घर में वेठी आहे तूं यको हिते बीठो आहे हलो ॿाहिरि हल त पैसा ॾियां थी अचे थोरो जल्दी चाची मूंखे शहर वञणो आहे ईअं त मां उते ॿाहिरि बीठो वञा मां घोर वञां अरे हलो हाणे दागोड़ा हलो ॿाहिरि घोर वञां लानत पए से तारा पटे ठोकर में तो ॾिसे पियो ओ मड़ वारो कर हिकड़ो त कम कर हिन बाचके खे गिहले से अंदर कर थी सगई त सामान कढी छडेस
हा तॾहिं भागो वरी न मोट करे ॾे न बाज कंहिंखे मथो मोटाए न वञे सामान। अम्मा हिन में छा पियो आहे? ओ अम्मा छा वरी छा अथसि, इहो ई खाधे पीते जो सीधो अथसि। वठी आई आहियां को महीनो खनि त टारे विझूं न, बाक़ी पोइ अलाह मालिक आहे। चाची खुदा के मञ मूंखे देर थी मूंखे पैसा ॾे मां वञा, मां घोर वञा। अरे चयो मैं घोरा मुंहिंजा पुट त तूं ॿाहिरि पीओ त पैसा खणी थी अचां पई, छा कोई ईअं रखिया आहिनि छा पट ते पैसा? जल्दी कजां मूंखे शहर में वञणो आहे। हा हल तर। अम्मा पैसा न ॾिनईसि न त छोकिरो वॾो गंद कंदो। खैरा जे सर ॾे खैर हुजे अमड़, अहिड़नि जे मथे में तेल विझणु मां खूब ॼाणा थी। रुगो वञांसि त सही न, ॾिसो त कीअं थी टारियांसि। हा हेॾे कर पैसा चाची त मां वञा, अवली मूंखे देर थी वई आहे, मां घोर वञा। अरे अब्बा पैसा खोड़, पर हो मां वारी छोरी आहे न वॾी, उहा पेटीअ खे तालो हणी चाबी पाण सां गॾु खयूं हली वई आहे। हाणे पैसा पिया आहिनि पेटीअ में बंदि। अचे छोरी त मां खणी दुकान ते पहुचाए थी वञां। तूं हल अब्बा तूं दुकान ते हल। न अॻ में पैसा ॾे पोइ मां हितां निकिरंदुसि। खैरा जे सिर ॾे खैर हुजे, जे न इहो ज़िद कई त हिकिड़ो रुपयो बि कोन मिलंदुई। इन करे चवां थी त तूं हल दुकान ते त मां पैसा पहुचायां थी। न चाची न, मां ज़िद कोन थो कयां, मां दुकान ते हलां थो, पर पोयां जी पारत हुजे, मां घोर वञा। हा हल घोर वञाए लौणा हणंदो थो वञे पियो। अड़े पीर ज़ोर हई न त धूड़ विझी कढाए। हा हाकिम खान ॻाल्हि कयो। वारिस खान मुंहिंजी सोच खां वधीक त वॾो गरम निकितो। हाकिम खान मूं तोखे अवली चयो हो त हिते मूं वटि रह, जेकॾहिं तूं मूं वटि रही हा त मां अदा वॾे खे थधो करे वठां, पर हाणे त मूसा खान वारनि अदा वॾे खे वधीक गरम करे छॾियो हूंदो। हा वारिस खान कमु मुंहिंजी सोच जे उबतर थी वियो। अञा बि वक़्तु न आहे वियो हाकिम खान, तूं मूं तरफ़ निकिरी अचो। वॾे खे थधो करणु मुंहिंजी ज़िमेवारी आहे, मुंहिंजी। वारिस खान अदा वॾे ऐं मूसा खान वारनि जे विच में इख़्तिलाफ़ जाॻियो थिया आहिनि, सिर्फ़ु मुंहिंजे करे। ऐं जेकॾहिं मूसा खान वारनि खे छॾे मां तव्हां तरफ़ आयुसि त मूसा खान वारनि सां मुंहिंजी माइटी ख़तमु थी वेंदी, ऐं मां न चाहींदुसि त इन्हनि सां मुंहिंजो रिश्तो ई ख़तमु थिए। हाकिम खान मूसा खान वारनि सां रिश्तो नथो टोड़णु चाहे, बाक़ी जंहिंसां रत जो रिश्तो अथई उन सां मां हथियार सिधा कंदई। यार इहो कहिड़ो कमबख़्त चाहींदो त पंहिंजे वॾे भाउ जे साम्हूं बंदूकूं सिधियूं कंदो? जेकॾहिं नथो चाहीं न त छॾ मूसा खान वारनि खे ऐं निकिरी अच मूं तरफ़। वॾे खे राज़ी करणु मुंहिंजो ज़िम्मो आहे, मुंहिंजो। तूं मूंखे छॾ, तूं छॾ मूंखे वारिस खान। जेकॾहिं मुंहिंजे लाइ कुझु करणु चाहींदो न त मुंहिंजो हिकु कमु कर। ॻाल्हि कर, मुंहिंजो सिर बि तव्हां लाइ हाज़ुर आहे। अदा वॾो सुभाणे तूफ़ान खड़ो करे ऐं मूसा खान वारनि जे ॻोठ मथां कोराम मचाईंदो, कोराम। वारिस खान मां चाहियां थो त तूं रातो राति निकिरी वञी अदा वॾे सां मिल ऐं उनखे कुझु रोकण जी बि कोशिशि कर। हाकिम खान मां तोखे चवां थो त मां वॾे खे रोकणु ज़रूरु वेंदुसि, पर वॾे खे रोकणु मुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। जेकर तूं पूरी कोशिशि कंदे त थी सघे थो अदा वॾे खे राज़ी करण में तूं कामयाबु थी वञे। तूं छा थो सम्झे हाकिम खान त मां पंहिंजे तरफ़ खां घटि कोशिशि कंदुसि? मूंखे बि नथो लॻे त को अदा वॾो मञींदो, पर थी सघे थो त तुंहिंजी साइथ अदा वॾे मथां चढ़ी वञे। ठीकु आहे हाकिम खान, मां रातो वाह निकिरी वेंदुसि ऐं पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिशि कंदुसि। पोइ जेको बि हाल अहवाल हूंदो ऐं जहिड़ो माहौल हूंदो मां तव्हांखे पाण ई ॿुधाईंदुसि। ठीकु आहे। मुमताज बन, जल्दी गाड़ी कढी।
रुस्तम खान किथे भी हुजे, कहिड़े भी हाल में हुजे, उनखे वठी हिते पहुचाए, पर जल्दी। मूसा खान वारनि जे लाइ त सोढो ऐं मां ॿ ई काफ़ी आहियूं। वधीक हमराह घुराइण जी कहिड़ी ज़रूरत आहे? मूसा खान जे ॻोठ जे मथां मूंखे बारूद जी बरसात वसाइणी आहे। बरसात के ईद जा ॿ-4 फटाका फाड़ाना आहिनि, उन्हनि खे ॾुजारे ईसाए ऐं मोटी अचूं। जेकॾहिं वियासीं त कोस कराईंदासीं, कोस ख़ाली हथे न मोटंदासीं। बाबा हमरा चोट ते विढ़ंदा। सुठा विढ़ंदव, सुठा विढ़ंदव तव्हां बि, पर पोइ बि रुस्तम खान जो हुजणु तमामु ज़रूरी आहे। हर उहो माण्हू जेको मूसा खान जो दुश्मन आहे, उनखे गॾु कयो, सभिनी खे जमा कयो। ठीकु आहे बाबा साईं, मां निकिरम। हर हाल में रुस्तम खान खे हथु करे हिते वठी अचां। जे ख़ाली हथे मोटियो आं त तुंहिंजो टंगूं ऐं बाहूं ॿई बगल हूंदई। ख़ाली किरे न मोटंदुमि बाबा। बिरला, इहो तमामु बहितर थियो जो खैरल खे चालान करे हुननि जेल मोकिलियो आहे। पर ॻाल्हि ॿुध, अञा हिकिड़ी जांच कर, उहा इहा त खैरल खे कॾहिं हू कोर्ट में हाज़िरी लाइ वरिता अचनि। इहा बि जांच तव्हांखे जल्दी करे ॾींदुसि। जंहिं ॾींहुं बि ख़बर पई त असां वटि ठिकाणे ते हलियो अचिजांइ। असां तोखे उते हर वक़्तु मिलंदासीं, पर हा, जेकॾहिं असां अॻिते पोइ थी वञूं त कुझु देरि लाइ असांजे मैखाने ते इंतज़ारु ज़रूरु कजांइ। पर जेकॾहिं अञा बि असांखे देरि थी वञे त तूं हीअं कजांइ जो असांजे मैखाने ते कुझु पंहिंजूं निशानियूं छॾे वञजांइ, असां पाण तो वटि हलाईंदासीं। ठीकु आहे रुस्तम खान। चङो, मोकिलां हिन आहे जवान जा पुट। तोखे कहिड़ी खुटी खयो आहे? हाँ, मौत जे वात में अची पहुतो आहीं। न्यापा चाहियां उधर ते। अच्छा, त दिलावर खान जो न्यापो आहे। खैर जो न्यापो आहे? खैर होवे हा न, जगर में को बंदूक मारे हा न तब मैं कोन आवां हा उधर ते। अड़े त पोइ ॻाल्हि कर न, कहिड़ो न्यापो खणी आयो आहीं? कंहिंजो मौत आयो आहे जो रईस दिलावर खान मूंखे यादि कयो आहे। रुस्तम खान खे कंहिंको जिंदगी ॾियणी आहे, कंहिंको मौत ॾियणी आहे, उहो वॾा बाबा ते को आप ॿुधेसी। मैं को आखेसि को गिधी आपणण गॾु उधर ते हिन वक़्तु? हा पीरल इमले। ठीकु आहे, तोखे इजाज़त आहे, हली पो। असां राति कंहिं वक़्तु अची वेंदासीं, ॿुधाए छॾिजांइ दिलावर खान खे। कंहिं वक़्तु न, थोरा सवेल आया वे, वॾा बाबा तुसारे इंतज़ार ते वेठा आहे उधर ते। असां पंहिंजी गाॾी ॻोठां कढी अचूं था। पीरल गाॾी त असां कण बि हलो उधर ते। त पोइ ठीकु आहे, पर तूं गाॾी काए उते पहुच, असां तोखां पहिरियां ई उते पहुची वेंदासीं। किथे दिलावर खान जहिड़ो मोहब्बती माण्हू इहो न सोचे त ॾुखे वक़्त में रुस्तम खान खे यादि कयुमि ऐं रुस्तम खान पहुची न सघियो। असां तोखां अॻ में जुड़वा हिकु करे पहुचासीं। तो हल बिरल, पाण खे हलणो आहे। ॾिसाणी हिन वक़्तु चवण त तव्हांखे मुनासिब नथो लॻे, पर मुंहिंजो हाल बि तव्हां ॾिसो था।
मां हाणे वधीक इंतज़ार नथी करे सघां। सोनी हींअर वक़्तु न आहे जो तुंहिंजी ऐं सोडे जी शादी कराई वञे। रेसियाणी, मां इहो नथी चवां त तव्हां असांजी धूमधाम सां शादी कराए, बसि हिकिड़ो मौलवी वठी अचो, निकाह ई त पढ़ाइणो आहे। अञा इन निकाह जे लाइ तोखे इंतज़ार करणो पवंदो सोनी। न रेसियाणी, मां हाणे वधीक इंतज़ार नथी करे सघां। सोढे खे त मां राज़ी करे वठंदमि, पर हिन वक़्तु दिलावर ख़ान खे राज़ी करणु ॾाढो मुश्किल आहे। रेसियाणी, तव्हां सोढे खे राज़ी कयो, वॾे रेस खे राज़ी करणु मुंहिंजो कमु आहे। न छोरी न, इहा ॻाल्हि दिलावर ख़ान सां हिन वक़्तु भुली बि न कजांइ। छो रेसियाणी, छो न कयां? आख़िर मूं कहिड़ो ॾोह कयो आहे जंहिंजी मूंखे एॾी वॾी सज़ा मिली रही आहे? सोनी, तूं त शुक्र कर तोखे सज़ा किथे मिली आहे, न त तो जहिड़ी ग़लती करण वारीअ खे हिते कारी करे मारियो वेंदो आहे। रेसियाणी, मां हिन बदनामीअ खां मौत क़बूल कंदसि। मां तव्हांखे हिकु हफ़्ते जी मोहलत थी ॾियां। हिकु हफ़्ते जे अंदरि अंदरि रेस वॾे खे ऐं सोढे खे राज़ी करियो ऐं सोढे जो मूंसां निकाह करायो, न त रेस वॾे खे मां समूरी हक़ीक़त सच सच ॿुधाए छॾींदसि। हिन वक़्तु तुंहिंजी हिन ॻाल्हि ते केरु एतबार कंदो? जेकॾहिं तूं हिन वक़्तु ज़बान खोली बि त सभिनी खां पहिरियों दिलावर ख़ान तोखे गोली हणंदो। न रेसियाणी, मूंखे मौत जी परवाह न आहे मूंखे मौत जी परवाह। पर रेसियाणी, जेकी तव्हां हाकिम ख़ान खे ख़तम करण वारी रांदि रचाई आहे न, बसि हाणे बसि, वधीक वात न खोल, ॾींहुं ॿ सबर कर। अहिड़ो को मौक़ो ॾिसी मां दिलावर ख़ान खे राज़ी करे वठंदमि ऐं सोढे खे मां जीअं चवंदसि तीअं कंदो। रेसियाणी, जेकॾहिं तव्हां इहो मुंहिंजे मथां एहसान कयो न त मां सॼी ज़िंदगी तव्हांजा पेर धोई पीअंदसि, पर जेकॾहिं तव्हां मूंसां दगा कई न त हिन हवेली में तव्हां बि ख़ुशि रही न सघंदो। जेकॾहिं सोनी खे तव्हां सदको थियणु ॼाणी थी न त उनजे खाधे में ज़हर मिलाइण बि ॼाणी थी। हा सोनी, हा, जल्दबाज़ी न कर, मां कुझु न कुझु तुंहिंजे लाइ करे थी वठां। रही सणी सकीना सां थी वेर पाए, जेकॾहिं जीअरे ज़मीन में दफ़न न करायो मांसि त मां वॾेरी सकीना न आहियां। सकीना